मौलाना व मौला थकलईन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद सुभान अल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फ़सल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुन्हो सिर सभिनि। अला बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुन्हो सिर सभिनि। चांगे ते चढ़ी करे हू त कंदो बढ़वियनि। हाणे मथां माज़ूरियूं हो त धरींदो हथड़ा। बाद हम्दो सलाह नात मुस्तफ़ा। प्यारा दोस्तों, अजीजो, बुजुर्गो, भाइरो, ये महफिल अल्लाह जे ज़िक्र वारनि जी महफिल आहे। अहले बातिन, अहले दिल, अहले सिलसिला जी महफिल आहे। सो हिन महफिल में ॻाल्हाइण, हिन महफिल में तकरीर करण इएं ॾुखियो आहे जीअं तपंदड़ ज़मीन जे मथां पेरनि उघाड़ो बीहण। अहले दिल जे आॾो दुनियावी इल्म रखण वारा बेसरो सामा हूंदा आहिनि। सो अल्लाह वारनि जा ख़लीफ़ा मौजूद आहिनि ऐं मूंखे यकीन आहे त अॼोकी महफ़िल ते अल्लाह जे प्यारनि जी ज़रूर नज़र हूंदी। छो जो सिलसिला आलिया नक्शबंदिया को आम सिलसिलो नाहे। हिन सिलसिले जी निस्बत आशिकनि जे इमाम मदीने वारे साईं जे प्यारे यार वफादार यारे गार यारे मज़ार सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला। ही सिलसिलो ॿियनि सिलसिलनि में ईअं आहे जीअं रात जे अंदरि चोॾींहं जो चंड हूंदो आहे, ॿिया सितारा ऐं उन्हनि जे विच में चोॾींहं जो चंड निर्वार हूंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह उम्मत जे इस्लाह जे लाइ अल्लाह तबारक व तआला बरगुज़ीदा बाना मोकिलिया। हर कंहिंजो पंहिंजो तरबियत जो निज़ाम हुयो, पर अहले नक्शबंद जो सिलसिले जो निज़ाम है जो अव्वल पंहिंजे मुरीदन के मोहम्मद अमीर जी मोहब्बत चखाईंदा आहिनि, पोइ महबूब जी कचहरीअ में पहुचाईंदा आहिनि। सुभान अल्लाह। सो हिन सिलसिले जी सब खां वधीक जेका ॻाल्हि आहे उहा सैयदना सिद्दीक़ अकबर सां ॻाल्हाइबो आहे।
अल्लाह जे पाक किताब कुरान मजीद फुरकान हमीद मां ब आयतूं हिन आजिज़ पंहिंजे खुतबे जे अंदर तिलावत कयूं। इन सगोरी आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ, रब्बे ज़ुल जलाल फरमायो, कद अफ़लह मन तज़क्का, बिलाशक कामयाब है वो इंसान, बेशक कामयाब है वो इंसान जिन्होंने पाकीज़गी इख्तियार की, जिन्होंने अपने सीनों को, अपने बातिन को, अपने बातिन वाले बर्तन को मांझ कर साफ करके ऐसा पाकीज़ा बनाया जिसके अंदर कोई गिलाज़त बाकी नहीं रही। जब गिलाज़त से पाकी हो चुकी, जब गिलाज़त निकल चुकी, जब बर्तन साफ हो चुका, तब अल्लाह ने इरशाद फरमाया, वज़कर अस्म रब्बिही फसल्ला, बेशक ये सब जो कुछ है अल्लाह के नाम की पाकीज़गी की वजह से, ये जेको कुछ सफाई ऐं पाकीज़गी आहे, वज़कर अस्म रब्बिही फसल्ला, पंहिंजे रब जे इस्म जी बार बार जिक्र करण जे सदके में ही करम नवाज़ी थी रही आहे। थोरो ध्यानु मोड़े कयो, छो जो मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ ॻाल्हि का आम ॻाल्हि न आहे, हीअ महफ़िल बि का आम महफ़िल न आहे। सो मूंखे केॾीमहिल उर्दू में ॻाल्हाइणो पवंदो, केॾीमहिल सिंधी में, छो जो मुंहिंजी ज़ुबान सिंधी आहे, मूंखे आसानी सिंधी में आहे, पर मूंखे साईंअनि जो हुकुम आहे त उर्दू में बि किताब कयो, तो जेतिरो जो हाल पिरिया न। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल इज्जत ने इरशाद फरमाया, वज़कर अस्म रब्बिही फसल्ला, अपने रब के नाम के जिक्र की वजह से, नाम के जिक्र की वजह से, सुभान अल्लाह, और नमाज की अदायगी की वजह से जो पाकीज़गी मिली, जो सीने की बातिन की सफाई मुयस्सर हुई, जिस पाकीज़गी ने अल्लाह का कुर्ब अता फरमाया, उसकी इब्तिदा दो चीजों से हुई। पहली चीज अल्लाह के जिक्र से और दूसरी चीज नमाज से। सुभान अल्लाह। अल्लाह जो है पाक नाले जो जिक्र, अल्लाह ये न फरमायो त वज़कुर रब्बिही, पंहिंजे रब जो जिक्र कर, न रब फरमाया मुझे नाले जो जिक्र कर। अल्लाह ने ऐसे नहीं फरमाया कि मेरा जिक्र कर, रब ने फरमाया मेरे नाम का जिक्र कर। जो पाकीज़गी मिल रही है, अल्लाह की कुर्बत, अल्लाह की मईयत, अल्लाह से ताल्लुक, रब्बे ज़ुल जलाल का कुर्ब मिलना, वो तो बाद की बात है, मगर सबसे पहले कुर्बत अता करने वाली चीज अल्लाह के इस्म का जिक्र है। हींअर जेको तव्हां अल्लाह जे नाले जो मिठड़ो जिक्र ॿुधो, इस्म ज़ात जो अल्लाह 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 जी तमार ॿुधी, जो अभी आपने अल्लाह के इस्म का अल्हम्दुलिल्लाह नाम सुना, ये नाम कोई आम नाम नहीं, इस नाम की वजह से नामों को इज्जत मिलती है। सुभान अल्लाह। दुनिया के सारे नाम एक तरफ, मगर अल्लाह का नाम सब नामों में सबसे अजीम नाम है। आप वजीफे पढ़े, आप अपने किसी काम के लिए, अपनी हाजतों के लिए अपने शेख के पास जाएं, किसी आलिम के पास जाएं, कहें कि बोला ये मुसीबत है, ये मामलात हैं, ये मसले हैं, हमें इनके हल के लिए कोई वजीफा अता फरमाए, कोई बात अता फरमाए, किसी चीज की इनायत हो जाए,
ये सब वजीफे एक तरफ, अल्लाह के नाम का वजीफा सबसे आला इन्हें सॼी ॻाल्हि खे हिकिड़े इश्क वारी ॻाल्हि में सम्झाया। इन्हें पूरी आयत खे हिकिड़े इश्क वारे वाक़े में ॿुधाया, दिलियूं हाज़िर कयो त ॿुधाया। जीअं जिस्म हाज़िरनि तीअं दिलियूं बि हाज़िर कयो। सुभान अल्लाह। ही मदीनो, ही मस्जिद नबवी, ये मोहम्मद अमीर जो पाक आस्तानो। सुभान अल्लाह। को के कलंदर साईं जो आस्तानो, को भिटाई जो आस्तानो, को दाता अली हुजवेरी जो आस्तानो, को केड़े बुजुर्ग जो आस्तानो, मगर हे आस्तानो मोहम्मद अमीर जो आस्तानो। ये किसी और की दरबार नहीं, ये दरबारों की भी दरबार है। जहां कायनात को अल्लाह अपने करम से माला माल करता है, ये उस मोहम्मद मुस्तफा की दरबार है। दरबार मुस्तफा है, नमाज हो रही है और इमामत के मुसल्ले पे हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक है। न चाहिए सुभान अल्लाह। मुसल्ले इमामत ते अबू बकर सिद्दीक बिठल। सुभान अल्लाह। ऐं अबू बकर वो अबू बकर आज को आशिकन जो इमाम। सुभान अल्लाह। जेडी मल हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक नमाज शुरू कया, मदीने वारा साईं मस्जिद में मौजूद नाहे। सुभान अल्लाह। साईं करीम बाहर के सफर ते के कबीले जे मामले के सलझाइण जे लाए उन्हें फैसले लाए वयल हुया। नमाज जो वक्त थियो, मुसल्ले इमामत ते असहाबन अबू बकर सिद्दीक के बिहारियो आ। सुभान अल्लाह। जेडी मल अबू बकर अल्लाहु अकबर चई, नमाज शुरू कया, मुसल्ले ते अबू बकर ऐं मुसल्लो मोहम्मद अरबी जो मुसल्लो। नमाज में अबू बकर सिद्दीक अल्लाह के राजी करण लाए ही दुनिया जी उहा नमाज वा, जे नमाज जे अंदर सिवाय रब जे दी हर चीज विसरी वेंदी आहे। ही तुंहिंजी मुंहिंजी नमाज नाहे, ही असांजी नमाज नाहे, ही हिंद सिंध वारनि जी नमाज नाहे, ही दौड़ वारनि जी नमाज नाहे, ही नमाज मोहम्मद अरबी जे असहाबन जी नमाज जड़ी मन असहाबी पढ़न था। हजरत सैयदना मौला अली शेरे जली फातह खैबर के तीर लगन था। दौरान जंग में हजरत मौलाए कायनात के तीर लगन था। हजरत मौलाए कायनात नमाज में बीहन था। तबीब ऑपरेशन करे चाकू सां वढण वारे औजार सां जिस्म के चीरे तीर के कढ़ी था वठन। जेमल नमाज पढ़ी मौलाए कायनात सलाम वराइन था, फरमाइन था तीर आहे या न। ॿुधाइण वारा अर्ज़ कन था किबला तीर निकरी चुको। मूंखे त ख़बर न पई आहे। ही उन्हनि जी नमाज वा तुंहिंजी मुंहिंजी। जेॾीमहिल नमाज हली पे अचानक आमिना जे लाल मोहम्मद अमीर जी आमद थी वई। दौरानी नमाज मेरे आका का जलवगरी हो चुकी। मेरे आका मस्जिद नबवी में तशरीफ लाए। क्या देखते हैं, अबू बकर इमाम है और सारे
मुक्तदी बने हुए हैं। सुभान अल्लाह। मेरे आका असहाबों के दरमियान सफों को चीरते हुए, हटाते हुए दरमियान से मेरे आका पहली सफ की तरफ रवाना होते हैं। जब 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 असहाबों ने देखा कि मेरे आका आए हैं, तो अबू बकर को किस तरह बताएं कि अबू बकर पीछे, अबू बकर पीछे हो जा, मेरे आका आ चुके हैं। जब मेरे आका आए हैं तो असहाबा ने अपने हाथों के ऊपर हाथ, सिंधी में चलन ताड़ी बजाए, उब्बते हथ जी ताड़ी बजाए। सुभान अल्लाह। असहाबन ताड़ी वजाए, अबू बकर के बुधायो, ओ अबू बकर मुझो मोहम्मद मीर अची चुको आ, हाणे पोइते थी त महबूब नमाज पढ़ाइन। दुनिया वारन ॾिठो त जेॾी महिल इमाम मुसल्ले तां हटंदो आ, नमाज टुटी पवंदी आ, नमाज भॼी पवंदी आ, पर कुर्बान वञा सोना सिद्दीक़ तुंहिंजे शान ता। सुभान अल्लाह। साईं जंदा चंद अबू बकर जे पोयां था बीहन, अबू बकर हीअं पोयां ॾिसे थो त मुहम्मद मीर अची वियो आहे। अबू बकर पोइ पहिरें वापसि थिए थो। साईं जन फरमाइनि था अबू बकर नमाज़ पढ़ा, पर अबू बकर चवे थो सिर यार दा नजराना ले यार दे कोल आए, सिर यार दा नजराना ले यार दे कोल आए, महबूब दी मर्जी गल लावे ठुकरावे, ओ जन्नत दी महबूब दे कदमाते मेरी जान निकल जाए, महबूब दे कदमाते मेरी जान निकल जाए। अबू बकर पोयां थिए थो, ऐं जिथे अबू बकर नमाज छॾे थो, उतां मोहम्मद मीर नमाज शुरू करे। सुभान अल्लाह। ये इश्क वा, ये मोहब्बत वा, ये गांढापो वा, ये गांढापे जो जिक्र अल्लाह पंहिंजे पाक किताब में फरमायो। सुभान अल्लाह। हे मोहब्बत जी, इश्क जी मुद्द ही दुनिया वारन जे नमाज रोज़न सां न, मोहम्मद मीर जी मोहब्बत सां मिलंदी आ। ऐं मोहब्बत तॾहिं मिलंदी आ जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे। रब्बे करीम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, अल्लाह जो ज़िक्र कयो, पर ज़िक्र बि घणो कंदा। सुभान अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वालो, अल्लाह का ज़िक्र करो, मगर ज़िक्र थोड़ा नहीं, एक वक्त में नहीं, एक मिनट के लिए नहीं, एक घंटे के लिए नहीं, एक दिन के लिए नहीं, मगर अल्लाह का जिक्र हमेशा हमेशा के लिए किया करो। सुभान अल्लाह। एक याद होती है, मैं कहूँ कि फला शख्स मेरा दोस्त है, मैंने उसे याद किया, मगर मैं यहाँ दौड़ में हूँ तो भी उसको याद करूँ, मोरो जाऊँ तो भी याद करूँ, पाकिस्तान के जिस कोने में जाऊँ उसे याद करूँ। इसको कहते हैं मोहब्बत। जिससे मोहब्बत होती है उसका जिक्र होता है। जैसा मोहब्बत होगी उन्हें जो जिक्र की लो। मन अहब्ब शैयन फअक्सर जिक्रुहु,
जैसा मोहब्बत थी दिया उन्हें जो जिक्र घणो थींदो। अल्लाह तो फरमाए मु अल्लाह जो जिक्र कयो हिकड़े मिंट लाना हिकड़े कलाक लाना बल्कि मु अल्लाह जो एड़ो जिक्र कयो मु अल्लाह के एड़ो याद कयो मु रब करीम के याद कयो अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम तव्हां सुम्हो तॾहिं बि अल्लाह खे याद कयो उथो तॾहिं बि अल्लाह खे याद कयो रुकू कयो अल्लाह खे याद कयो क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम अपने बिस्तरों पर अपने बिस्तर पे सोए हुए हो सोते हुए भी अल्लाह को याद करो उठ रहे हो चल रहे हो अपने कारोबार की वजह से दुकान में बैठे हो किसी व्यापार के लिए अपने शहर से किसी और शहर चले गए हो इस सफर में भी अल्लाह को याद करो उठते बैठते हर दम अल्लाह का जिक्र करो सुभान अल्लाह यो जिक्र एड़ो आ जो यो जिक्र एड़ो जिक्र आ जेको अल्लाह सां कंधे छॾींदो आ इहो गांढापो ईअं मिलंदो जीअं अबू बकर सिद्दीक खे मोहब्बत वारो गांढापो मिलियो असहाबन में ॿिया बि असहाबी खोड़ हुया असहाबन में ॿिया बि असहाबी नमाज़ुन वारा बि हुया मुत्तकी हुया रोज़ेदार हुया पर अबू बकर जो जेको शान निरालो थियो उहो हिन लाइ थियो जो अबू बकर मोहम्मद अमीर सां मोहब्बत रखी सुभान अल्लाह हज़रत मौला कायनात का पूछो वियो साईं अव्हां पंहिंजी जिंदगी में को बहादुर इंसान ॾिठो हजरत शेर खुदा से पूछा गया किबला आपने अपनी जिंदगी में कोई बहादुर इंसान देखा मौला कायनात ने फरमाया हाँ मैंने देखा जब ओहद की लड़ाई थी जंगे ओहद लगी हुई थी जब हर कोई जंग की वजह से परेशान था एक दूसरे से जुदा हो चुके थे उस वक्त मैंने देखा अबू बकर था जो मुस्तफा के चारों तरफ ऐसे घूम रहा था ऐसे तवाफ कर रहा था जैसे हाजी बैतुल्लाह को तवाफ करता जी हाजी बैतुल्लाह के तवाफ कंदो आ अबू बकर सल्लल्लाहु अलैहि या ही बार बच्चा घर कर ही सिर्फ अम्मा जो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अम्मा जो जे राजी रहो राणा मुल दरब अम्मा जो सुनानी हुन ढेला को सुनानी हुन ढेला को मुझे ज़ख्मन जी मरहम बस जिक्र अव्हां जो मुझे ज़ख्मन जी मरहम साईं जिक्र अव्हां जो सब सूर सठम सिरते सही सब सूर सठम सिरते मुझे मन जे मौजुन जो सागर बि अव्हां जो तो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह जी मोहब्बत पूरे ईमान जो महासिल ऐं मदीने वारे साईं जी मोहब्बत ईमान जो हिस्सो। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब। खबरदार तव्हांजी दिलुनि खे तस्कीन न मिलंदी, अव्हां खे सुकून न मिलंदो जेसी ताईं मूं अल्लाह जो ज़िक्र न कंदो। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए तो ज़िक्रुल्लाह मा मुराद मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात। कुरान में अल्लाह फरमाए तो मूं अल्लाह जो जिक्र कयो। जिक्र छाए हजरत सैयदना इब्ने अब्बास फरमायो जिक्र मा मुराद मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। जेकॾहिं चाहियो था अल्लाह सां मुलाक़ात कयो, जे चाहियो था त रब जो कुर्ब मिले त अक्सर जिक्र कयो मुहम्मद मुस्तफ़ा जो। जॾहिं अवां मोहम्मद मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदा आहियो, सलात व सलाम पढ़ंदा आहियो, अल्लाह जे नबीअ खे यादि कंदा आहियो त अल्लाह जा हिकिड़ा मलाइक आहिनि जेके रूए ज़मीन में घुमनि था पिया। अल्लाह उन्हनि ते ड्यूटी हीअ लॻाई आहे त वञी ॾिसनि घुमनि उन्हनि माण्हुनि खे तलाश कनि जेके मोहम्मद मीर जो ज़िक्र था कनि। मलाइका ॻोल्हनि था पिया उन्हनि माण्हुनि खे जेके मुहम्मद मुस्तफ़ा जो ज़िक्र था कनि। पोइ जिन ज़िक्र मुस्तफ़ा कयो उन्हनि जो ज़िक्र खणी नूरनि जे तश्तनि में रखे मुस्तफ़ा जी बारगाह में पहुचाइनि था। अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह हिननि दौड़ जे गुलामनि अव्हां ते सलातो सलाम पढ़ियो। फिलाणे पुट फिलाणे जे, फिलाणे पुट फिलाणे जे हर हिक जो नालो लिखी हर हिक जो दुरूद खणी मुस्तफ़ा जे साए रोज़े में पहुचाइनि था। अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह अव्हां जे आशिक़नि हे ज़िक्र कयो आहे। जेॾीमहिल ज़िक्र मुस्तफ़ा महबूब वटि पहुचे थो महबूब था फरमाइनि उन आशिक़ जो नालो लिखां थो। क़यामत जो ॾींहुं थींदो इन आशिक़ खे पाण खां वठी पाण सां गॾु जन्नत पहुचाईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो त मुंहिंजो ज़िक्र आहे, साईं जो ज़िक्र कयो त साईं जो ज़िक्र आहे। पर मुहम्मद मीर जो ज़िक्र कयो त उहो नबी साईं जो ज़िक्र न बल्कि अल्लाह जो ज़िक्र आहे। तू चओ इस्म ज़ात जो ज़िक्र कर अल्लाह, तू चओ अल्लाह। इहो इस्म ज़ात जो ज़िक्र सिर्फ़ अल्लाह जी ज़ात जो ज़िक्र आहे। पर जेॾीमहिल तू चवीं थो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, इहो ज़िक्र मुस्तफ़ा जो बि ज़िक्र आहे त अल्लाह जो बि ज़िक्र आहे। इन हिकिड़े ज़िक्र में ॿ मज़ा मिलनि था। कुर्ब मुस्तफ़ा भी मिले तो कुर्ब इलाही भी मिले तो। रब करीम फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह अयुन जा मलाइक नबी साईं ते सलातो सलाम पढ़न था पिया, जिक्र कन था पिया। हाणे जेॾीमहिल मुस्तफ़ा जो जिक्र रब करे तू भी जिक्र करी, यानी के रब जो मजलिसी बणजी वेंदो ही, रब सां गॾु वञी उन महफ़िल में वेहंदो ही। आही अदना आही इंसान भली गुनहगार छो न हुजे, मुस्तफ़ा जे जिक्र जे करे अल्लाह जो कुर्ब तोखे मिली वञे थो। अहिड़ो जिक्र कजे या न कजे? ॻाल्हायो नथा। मूंखे लॻे थो त मूंखे टून मटाइणी पवंदी। चओ सल्लल्लाहु अलैहि मूंखे चवे त साईं दिलबर साईं सां मिलणो आहे, मां हुनखे वठी वञी दिलबर साईं सां मिलां। इहा वॾी ॻाल्हि आहे न।
हिकिड़ो मुरीद आहे उनखे पंहिंजे मुर्शिद सां मिलणो आहे त मुर्शिद जे ख़लीफ़े खे अर्ज़ु कंदो क़िबला मूंखे पंहिंजे मुर्शिद सां मिलणो आहे ऐं ख़लीफ़ो वठी पंहिंजे मुर्शिद सां मिलाईंदो समझो था या नथा समझो पर अजीब ॻाल्हि आहे अल्लाह मालिक आहे ख़ालिक आहे राज़िक़ आहे मोहम्मद अमीर जो मालिक ऐं अल्लाह करीम उनजो ख़ालिक अल्लाह पाण आहे पर रब तो फरमाए त मूं ताईं पहुचणो अथव त 10 मां थो ॾियां सब मां थो सेखारियां मूं अल्लाह जो ज़िक्र बि कयो ऐं मुंहिंजे मोहम्मद अमीर जो ज़िक्र कयो जेॾी महिल मुंहिंजे नबीअ जे दर ते पहुचंदो उन जो ज़िक्र वेही कंदो उन जे आॾो हथ जोड़े वेहंदो जेॾी महिल महबूब जे साम्हूं ईंदो उन महबूब जे हुज़ूर पहुचंदो महबूब वटि पहुतो मां अल्लाह तव्हांखे माफ़ी ॾेई कुरान में अल्लाह ताला फरमायो आहे त जेॾी महिल तव्हां जानियुनि सां ज़ुल्म करे वियो मूं अल्लाह जी नाफ़रमानी करे वियो मूं अल्लाह जा ॾोह करे वियो तव्हां पंहिंजी जानियुनि सां ज़ुल्म करे चुकायो वॾा वॾा गुनाह करे चुकायो पोइ हलो मदीने हलो मदीने हलो मदीनो अखड़ियुनि जो ठार आए उते या रहमत उते या बरकत उते दियुनि जो करार आए साईं उते दियुनि जो करार आए हयात आहे हबीब मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजो सदन में साणी थिए उन्हीअ सां बिरत मां कई जे पुकार आहे हज़रत सैयदना इमाम उतबी फरमाए थो त मां मवाजह जे साम्हूं पंहिंजे नबीअ जी हलिया चल या रसूल अल्लाह मूं गुनाह कया मूं ॾोह कया मूं ख़ताऊं कयूं या रसूल अल्लाह मुंहिंजा ॾींहं गुनाहनि में सुबहूं गुनाहनि में शामूं गुनाहनि में रातियूं गुनाहनि में ओ मुंहिंजा महबूब चेहरो गुनाहनि में कारो करे तुंहिंजे बारगाह में हाज़िर थियो आहियां ओ मुंहिंजा महबूब ही ॾिस पांध पाए तुंहिंजे हुज़ूर पेश पियो आहियां हाणे मूंखे गुनाहनि जी माफ़ी इनायत थिए दिल से जो निकलती है असर रखती है पर नहीं कुव्वत परवाज रखती है सुभान अल्लाह आशिक गराठड़ी पाए हथड़ा बधी अर्ज पियो करे बेठो बीठो गोलो गुलाम पुकारे वेठो हंजू हर दम हारे बीठो गोलो गुलाम पुकारे ओ ॾिसी मिठड़ा मीर मटायूं ठक ढोल ऐब कचायूं आयो पांध गिचिए गल पायूं आयो पांध गिचिए गल पायूं बीठो बाबे बकिया खाने हारे गले गोढ़ा हरदम हारे बीठो गोलो गुलाम पुकारे जेॾी महिल हिन रड़ कई दाह कई त हज़रत उतबी तो फरमाए त मूंखे निंड आई मूं निंड में ॾिठो त मुंहिंजो मोहम्मद मीर मुंहिंजे साम्हूं ईअं फरमायो उतबी उथी ओ उतबी वञी ने अराबी खे मुंहिंजा सलाम चओ ऐं चईसि त अल्लाह तुंहिंजे समूरी ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई छॾ सुभान अल्लाह छो माफ़ी ॾिनी जो ज़िक्र मुहम्मद ज़िक्रुल्लाह बणजी पवंदो समझो या न समझो चाहियो था गुनाह करे वेठा आहियूं अदा ओ दौड़ वारा ओ मुंहिंजा पीर पीरी प्यारा अदा असीं हड़ई गुनहगार
असी सुबह का शाम ताईं, शाम का सुबह ताईं हर वक्त गुनाहन में आहियूं। असांजो को ॾींहुं वांदो न आहे जो गुनाह न कयूं। जिनाऊं असां में, शराब असां में, जुआऊं असां में, कहिड़ो गुनाह जो कमु आहे जेको अॼु असां में न आहे। रब तो फरमाए वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। ओ मुंहिंजा मोहम्मद अमीर, हिननि में तूं रही तो तोखे ॾिसां तो आयल अज़ाब टारे छॾिया। शिकलियूं नथियूं बदिलजन ओ सरदार जे करे, शिकलियूं नथियूं बदिलजन सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। अदा सबको सुखियो घुमे पियो सरदार जे करे, सबको सुखियो घुमे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। इंसान ते कदुरा ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। सबको सुखियो घुमे पियो लजपाल जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सुभान अल्लाह। महबूब जे सदके अज़ाब टरन, महबूब जे सदके मुसीबतूं टरन, महबूब जे सदके गुनाहन जूं माफ़ियूं मिलन। तो यार हे फतो जे मुझे मथा जो हेड़ो करीम मिले ऐं उन जो दर्द छॾे ॾियो। दौड़ वारा दिल ते हथ रखे ॿुधाए, होॾां हरदम आवाज़ पियो अचे त उम्मती उम्मती उम्मती, मौला अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती। हर दम होॾां अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती जूं सदाऊं अचनि। हेॾा तूं ऐं मां केॾा न बेवड़ा आहियूं, केॾा न बेइहसान आहियूं जो पंहिंजे नबीअ जा थोरा विसारे विया। असां खां नबीअ जो ज़िक्र न पुॼे, नबीअ ते दुरूद न पुॼे, असां कहिड़ा मुस्लमान सॾिबासीं। अल्लाह जे वलियन जी बारगाह में आयो ही, ये आम मजलिस न है। दौड़ वारो कन्न खोले ॿुधो, ये महफिल आम महफिल न है, ये महफिल अल्लाह जे वलियन जी महफिल आहे। सुभान अल्लाह। ताके रंग ॾिसणो आहे, केॾी महिल दरबार शरीफ ते हली ॾिसो अखियुनि सां, कीअं लखनि माण्हुनि खे दीन जो रंग लॻे थो। अल्लाह जे वलियन जा ख़लीफ़ा पहुचंदा त हेड़ियूं महफ़िलूं सजाइजी थियूं वञनि, जिते वली पाण हुजनि त उते केॾियूं करम नवाज़ियूं थियूं। दोस्ताने मोहतरम, अल्लाह जे वलियन जी महफ़िल में आया आहियूं। घटि में घटि एतिरो त सोचे वञूं, एतिरो त फ़िक्र खणी वञूं, एतिरो त पंहिंजे रब खे राज़ी करण जी ॻाल्हि हितां खणी वञूं जो मोटूं त पंहिंजे रब खे परचाईंदासीं। इहो त मूंसां वाइदो कयो। अॼु जेके निमाज़ नथा पढ़ो, अहद कयो सभु निमाज़ पढ़ंदा इंशाअल्लाह। हिम्मत मर्दा मदद खुदा। जेके ग़लत रस्ते ते निकिरी चुका आहियो, पंहिंजा इहे ग़लत रस्ता छॾे मोहम्मद मुस्तफ़ा जे रस्ते ते को रस्तो कहिड़ो आहे? हिननि अल्लाह जे वलियन जो रस्तो। सुभान अल्लाह। हिन नेक संगत में अचो, हिन अल्लाह जे वलियन जी संगत में अचो। इंशाअल्लाह सुभाणे में महफ़िल थींदी बांधी आहे, बांधी में महफ़िल थींदी। उन महफ़िल जी मां तव्हांखे अॼु ई दावत थो ॾियां। हे महफ़िलूं अल्लाह वारनि जी संगत वरी आहे, नसीब मिले अलाए न मिले। दोस्तो असां दुनिया जा मौलवी आहियूं, असांजे लफ़्ज़नि में असर हुजे न हुजे, अल्लाह जे वलियन जी कचहरी में ज़रूर असर, अल्लाह जे वलियन जी संगत में ज़रूर असर आहे। अल्लाह जे वलियन जो लफ़्ज़ कलाम कामिला जानवीदार, अल्लाह जे वलियन जे लफ़्ज़नि में जान हूंदी आहे। शाहे नक्शबंद असांजे सिलसिला आलिया नक्शबंदिया जो इमाम शाहे नक्शबंद ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह साईं जन मुरीद ईंदा फरमाईंदा पुट चओ अल्लाह, छा चवंदा? आंगुर जो इशारो फरमाए चवंदा अल्लाह। बस अल्लाह चवण हूंदो मुरीद के अल्लाह जे नाले जी तमाम शुरू थी। सुभान अल्लाह। कुछ में वेंदे मुरीद चवंदो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह।
वलियन जो इहो कमाल आहे। उन ॾींहं खां पोइ हिन सिलसिले जो नालो आहे सिद्दीकी सिलसिलो। पर शाह नक्शबंद जे उन लफ़्ज़ खां पोइ फरमाईंदा चओ अल्लाह त इहो नक्श दिल ते चिटवी पवंदो। उन ॾींहं खां शुरू थी वियो नक्शबंद यानी अल्लाह जे नाले खे चिटण वारा, दिल ते मोहर हणण वारा, इसमें ज़ात जी दिल ते लिखण वारा, जेके हिननि सां मिली या अल्लाह जे ज़िक्र में अची, अल्लाह जे ज़िक्र में अची या उहे अल्लाह सां मुलाक़ाती थी। अॼु वक़्तु आहे मुंहिंजा जानी, दुनिया जी हिन पुरफितन दौर में जे हेड़ो थधड़ो पाणी थधड़ी छांव मिली पवे। हींअर गर्मियूं हलनि थियूं पियूं, हिननि गर्मियुनि जे अंदरि को थधे वण जी छांव मिली पवे, टाक मंझंदि जो थधड़ो पाणी मिली पवे त जन्नत थी वई। इहा जन्नत चाहियो था त हेड़नि अल्लाह वारनि जी संगत में दावत अर्ज़ रखां थो, अल्लाह जे हिननि वलियनि सां बेल हुजो, संगत में सलाड़ियल हुजो, जेके हिन सिलसिले सां वाबिस्ता आहिनि, पंहिंजे सिलसिले जे मशाइख सां सच्ची दिल सां वाबिस्ता थियो। हिननि सां असली ताल्लुक न टोड़ियो, हेॾा होॾा न ॾिसो, यक दर बगीर व महकम बगीर। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फ़िसानी फरमायो त जेॾी महिल मुर्शिद वठी न हिकिड़ो ई मुर्शिद वठी दर ते आयो ही त सचो पक्को मुरीद बणजी वियो। हिन दौर में जे अल्लाह जो नालो मिले इन खां वधीक कहिड़ी नेमत। अल्लाह ताला असांखे हिन दौलत सां मालामाल करे। अल्लाह ताला असां समूरनि खे इस्म ज़ात जी तवार सां दिल दिमाग़ खे मुअत्तर फरमाए। अल्लाह मुंहिंजो चवण अवांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जो कुझु अल्लाह ॻाल्हायो अवांजे साम्हूं पेश कयमि। इंशाअल्लाह सुभाणे बांधीअ में जेका महफ़िल थींदी उन में मुंहिंजा मुर्शिद करीब सोना दिलबर साईं हाज़िर थींदा। दावत अर्ज़ रखां थो ऐं साईं जीअं फरमायो त सेवण शरीफ में महफ़िल थींदी, उन जी बि तव्हांखे अॻुवाट दावत हुजे। हिन संगत सां सलाड़जी हलो, मन अल्लाह जे वलीअ जी नज़र थी पवे, मन हिन साथ जे करे अल्लाह माफ़ करे छॾे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह।